ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 205 क़िस्त में फ़ैसिले वारे ॾींहुं रईस गफ़ार ख़ान कमीने कमाल ख़ान खे लेटाए ज़मीन ते कमाल ख़ान जे सीने में गोलियूं हणी मारे छॾींदो या वरी कमीने कमाल ख़ान जे कूड़नि गवाहनि सां गॾिजी कमाल ख़ान जो साथ ॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान जेको रबनि जी मीरा सां ज़ुल्म कयो आहे, दिलि त चवे थी जेकॾहिं कमाल ख़ान जहिड़ो कमीनो इंसान मुंहिंजे साम्हूं अची वञे त कमाल ख़ान जे मथे में न सिर्फ़ु मिटी पर मिर्च विझजनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में इबरतनाक मौत ॾींदड़ मीरा मज़लूम खे कमीने कमाल ख़ान एतिरा त ज़ुल्म कया आहिनि जो मीरा वीचारी पंहिंजा होश ई विञाए वेठी आहे। रबनि जी मीरा ऐं रबनि जे घर मथां कमीने कमाल ख़ान पंहिंजी शैतानी चालुनि सां उन्हनि जी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंजी पहिरीं ऐं ॿी क़िस्त ऑन एयर थी चुकी आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर क़िस्त ॾिसण जे लाइ असांजी HD TV खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस त ख़र्च कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। जेकॾहिं अव्हां ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी क़िस्त ॾिसणु चाहियो था त हिन वीडियो जे लिंक में ओपन करे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी पहिरीं ऐं ॿीं क़िस्त बआसानी अव्हां ॾिसी सघंदा। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV खे। अल्लाह हाफ़िज़।